ٿرڪول मुख़्तलिफ़ जेके ब्लॉक आहिनि ब्लॉक 2 ब्लॉक 1 ऐं उन सां गॾोगॾु घोड़ाणू जेके डैम आहे उन समूरनि जेके ब्लॉकनि जा मुतासिर जेके माण्हू आहिनि उहे हिन वक़्तु थर समाजी तहरीक जे प्लेटफॉर्म तां इस्लाम कोट प्रेस क्लब ॾाढो धरणो हणी वेठल आहिनि। हिते दाहूं कयूं पियो वञनि, एहतजाज कयो पियो वञे ऐं जेका 10 ॾींहं अॻु में थरकोल ब्लॉक 2 ते जेके कमांडोज़ तरफ़ां तशदद जो निशानू बणियल आहिनि नौजवान उन्हनि जा वारस बि हिते मौजूदु आहिनि ऐं फिशर फोर्स जो चेयरमैन मोहम्मद अली शाह बि हिते मौजूदु आहे। असां समरन सां ॻाल्हि ॿोल कंदासीं, हू छा था चवनि। इहा हक़ीक़त आहे त थरकोल मां बिजली पैदा करणु जेको आहे वो तरक्की न बल्कि तबाही ऐं बर्बादी आहे। बल्कि आउं त ईअं बि चवंदुसि त हे थर में जेकी कोयले जा कारखाना जे लॻनि पिया इहे दरअसल जेको आहे सो मौत जी फैक्ट्रियूं आहिनि जेको हुते लॻायूं पियूं वञनि। इहे थर जे माण्हुनि जे लाइ मौत जी फैक्ट्रियूं लॻायूं पियूं वञनि। थर जे फितरी हुसन जे ख़िलाफ़ हे जेको आहे सो मौत जी फैक्ट्रियूं लॻायूं पियूं वञनि। थर जे माण्हुनि खे इहो चयो वियो हो त हिन कोयले मां जेको आहे सो अव्हांखे वॾो फ़ाइदो ॾींदासीं। हीअ जेको थर आहे उहो पूरे मुल्क जी जेको आहे सो तक़दीर तब्दील कंदो, पर मुल्क जी तक़दीर तब्दील करणु परे जी ॻाल्हि आहे। पर जेको आहे सो ख़ुदि जिन जिन ब्लॉकनि में थरकोल जो कमु हले पियो उन ब्लॉकनि में जेतिरा बि ॻोठ आहिनि उन ॻोठनि में जेके बि माण्हू रहनि था उन सां तमामु वॾियूं नाइंसाफ़ियूं ज़्यादतियूं जेके आहिनि उहे थी रहियूं आहिनि। 2 महीना थिया आहिनि त अञा ताईं असांखे कोई सहूलियत न मिली आहे। असांखे बिल्कुलु असां MNA अपील कई आहे, सिंध गवर्नमेंट खां अपील कई आहे, असांखे कोई सहूलियत अॼु असीं गवर्नमेंट खां अपील इहे करूं था असांजे ॻोठ सर्वे करे असांखां पाणी तमामु ज़ुल्म आहे, तमामु ज़ुल्म पाणी जो आहे, बेरोज़गारी आहे, लेट असांजे 2 साल खां कटी पई आहे। मज़दूर असांजे कंहिं मज़दूर जी कंहिं मज़दूरी अञा ताईं जीअं लॉकडाउन लॻी आहे त अञा ताईं मज़दूरी उनखे कोन मिली आहे। असांजे केरु ॿुधण लाइ तयारु आहे। असां हर माण्हू खे असां अपील कई आहे असांजे जेके हर ॻोठ हली सर्वे कनि, असांजो बिल्कुलु सर्वे कनि, हिंदू मुस्लमान सभिनी खां पुछा कनि त कहिड़ी अव्हांखे सहूलियत आहे। चइनी पासनि खां तारूं लॻाए असांजा घटि रस्ता त बंदि करे छॾियूं, पर हाणे सीम में बि असांजे लाइ वञणु अचणु माना नामुमकिन थी चुको आहे। असां इन बारे में काफ़ी जेको आहे सो फेसबुक ते वग़ैरह सोशल मीडिया ते बि लिखियो, पर उनजो को बि खड़तेल कोन निकितो। इन करे असां हाणे थर समाजी तहरीक जे प्लेटफॉर्म ते हाज़िर थिया आहियूं। असांजो मौक़िफ़ इहो आहे त कम अज़ कम असांजा रस्ता घटि खोलिया वञनि, जो असांजो अचणु वञणु काठी जे लाइ ज़रूरत पए थी या माना बनी ॿारे जे लाइ वञणु अचणु जेको आहे उनजे लाइ रस्ता हुजनि। असांखे हीअ चवनि था त थर ख़ुशहाल थींदो, थर में आमदनियूं थींदियूं, थर जा माण्हू वॾा ख़्वाब सुनहरी ख़्वाब ॾेखारे थर जे मिसकिन माण्हुनि सां ज़ुल्म करे रहिया आहिनि, ज़ातियूं करे रहिया आहिनि। मूंसां कमांडो जेको आहे सो नाइंसाफ़ी कई वई आहे। उते जेको एडमिन आहे उन मूंखे घुरायो, चई अचे हिते। पोइ उते मुंहिंजो नालो आयो राजा, मुंहिंजो राजा आउं कोन आहियां। चई न राजा तूं ईअं। पोइ मूंखे ज़ोरी उतां खणी विया कमांडो ते। पोइ उते मूंखे ज़ोरी जेको आहे सो माराए मञाए, चई मार दूंगा, कब्र बना दूंगा। मानो दुख की अंधेरी रात में तू खुद को ना बेकरार कर, सुख की सुबह होगी थोड़ा सा इंतज़ार कर। हाणे असांखे जी एहतजाज करियूं पिया ईअं ई एहतजाज ऐं पंहिंजे हक़नि लाइ ऐं ज़ुल्मनि लाइ विढ़णो पवंदो। तव्हांखे ख़बर आहे त असांजे कोली कम्यूनिटी जेको भावे जे तड़ में आहे उन्हनि जे घरनि जे चइनी तरफ़ जेको हिकिड़ी तंद लॻाई वई उनजो उथण ऐं वेहणु केॾो न मुश्किलात थी वियो आहे। कंपनीन खे शायदि इहा ख़बर न हुजे, उहे AC में वेठा आहिनि, उन्हनि खे शायदि इहो ख़बर न हुजे त रुगो असीं जीअण चाहियूं था, बाक़ी ग़रीब को जीअण नथो चाहे। असांजे बनियुनि वञण वारा रस्ता जेको सभु जेको डैम ठहे पियो उन में अचनि था, पर DC साहब चयो त अव्हांखे असां रस्ता क्लियर करे हींअर जेका कंपनी हले पई उहो बि असांजे रस्ता रोक कया आहिनि। हींअर असां हुन सां ॻाल्हायो, हुन चयो असां रस्ता अव्हांखे ॾियूं था, पर अञा ताईं रस्तो क्लियर कोन कयो। को किथे बीठी गाॾी, को किथे बीठी आहे। हींअर जेके वस्कार हुन जे करे थर जा मारू माण्हू जेके सूड़ करणु वञनि पिया या बनियूं पोखणु वञनि पिया उन्हनि जे लाइ मुसीबत थी रही आहे। थोड़ मार थिए थी बनिया मथे, असांजे बने खेड़े गया फैले गया मथे जागा मथे ॿ लेना आवी ते वो पानी कोन तो मिले उन मरा था वेल है कारो वेल लोग असां से वेडो वेल आए। सेक्रेटरी मैनेजर जेको ऐसे कम हलंदड़ विचा खणी माइनिंग ते का सब कमांडर के रसाए वियो असांखे। ऐं उन खां पोइ जेको आहे कमर असांखे जेको आहे मारियो आहे ऐं कासब कमांडर बि ऐं 2 कमांडो वारनि खे बची करे मारायो। असांजी बाइक पुठनि ऐं टंगनि जूं बाइक खलूं लाहे छॾियूं आहिनि। काटण मकान तमामु वॾो आहे, उहे जेके बनियूं तबाह थियूं आहिनि, जेके हारी वीचारा बेरोज़गार थिया आहिनि उहे तमामु कोली आहिनि, मेघवाड़ आहिनि, शीदी आहिनि, ख़ासकेल आहिनि, शान जा बि यकसला आहिनि, मेहरान पोटे जा आहिनि, बेरोज़गार थी विया आहिनि। को अदालत उहो ज़बरदस्ती करे खारो पाणी जेको आहे छॾियो वियो आहे डैम में, ऐं छॾण खां पोइ जेके खूह आहिनि उहे बि खारा थी विया आहिनि ऐं बनियूं
कंपनियूं कलर थी वियूं आहिनि। मुतालबो कनि पिया त नोटिस वरितो वञे जेके कंपनियुनि जूं जेके ज़्यादतियूं आहिनि उहे बंदि करे हितां जे रहवासियुनि खे इंसाफ़ फ़राहम कयो वञे। गाज़ी बजीर, अवामी आवाज़, TV न्यूज़, इस्लामगोट। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।